ज़िंदगी अहिड़ी तरह गुज़री वई के चङायूं के मठायूं थी वयूं। ॻाल्हि जॾहिं मेड़ में निकिरी पई 30 नेकियूं 3 गिलाऊं थी वयूं। अॼु मां वॾो ख़ुशनसीब आहियां जो मुंहिंजे दोस्त चयो त असां तव्हां जहिड़नि दोस्तनि जे वण जी छांव में, पर मां सम्झां थो त मां वरी साईं शेख अब्दुल्ला अब्दुल हकीम चांडियो ऐं हाफ़िज़ जमील ऐं रब नवाज़ जेकी हीअ वधी वण खां बड़ थी चुका आहिनि ऐं उन बड़ जी छांव अञा बि घाटी आहे, मां उन में घारे रहियो आहियां। मुंहिंजे दोस्त अब्दुल हकीम चांडियो साहब बचपन जूं ॻाल्हियूं ॿुधायूं। सच पुछो त घणी खां लाइ उहे लम्हा यादि कोन था। मदरसनि वारा ॾुखियाईनि वारा जॾहिं असांखे पाइण जे लाइ चप्पल जेकॾहिं ताज वठंदा हुआसीं त हुनजा कराट ॻरी ॾींदा ऐं उन्हनि खे चटियूं हणाए ऐं पंहिंजो सफ़र जारी रखंदा हुआसीं। पढ़ाई खे न छॾियोसीं, मदरसे में तकलीफ़ वारे दौर में गुज़ारियोसीं, पर उन दौर खे अॼु असां भेटियूं था। अॼु जे दौर सां त पोइ असां अॼु बि वरी ईअं था चऊं त ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो, भली छीन लो मुझसे मेरी जवानी, मगर मुझको लौटा दो बचपन का सावन, वो कागज़ की किश्ती वो बारिश का। बिल्कुलु ज़िंदगीअ ते कई अहिड़ा लम्हा अचनि था ॾुखिया। जन्म इंसान गुज़रे थो ऐं इहा इंसान जी फितरत आहे त या उन मां सिखे सुधरे या अञा वधीक ख़राबु थिए। इहो उन ते छॾियल आहे, इहो इंसान जे हक़ में आहे, इहो उन ते आहे त उहो नेकी जो रस्तो इख़्तियार करे या बदीअ जो रस्तो इख़्तियार करे। इहो तव्हां ते छॾियल आहे। इहो अलाह जो अटल फ़ैसिलो आहे त तव्हांजे लाइ इहो आहे त तव्हां नेकी जो रस्तो इख़्तियार कयो या बुराई जो इख़्तियार कयो। ॿई रस्ता तव्हांजे लाइ। मूं पंहिंजी ज़िंदगीअ में इहा कोशिशि कई आहे त जीअं मुंहिंजे हथ खां मुंहिंजी ज़बान खां को ॿियो माण्हू शिकायत न करे, मुंहिंजे हथ खां कंहिंखे तकलीफ़ न अचे, मुंहिंजी ज़बान खां बि कंहिंखे तकलीफ़ न अचे। तव्हां खां बि इहा ई तक़ाज़ा थो कयां त असां खां जेकॾहिं के ग़लतियूं थियनि थियूं त हिक ॿिए खे दरगुज़र करणु सिखूं। हीउ जेको दौरु हले पियो हिक ॿिए जी वठ वठां गिला ऐं जिथे वियूं था उते जेको हिक ॿिए जी शिकायत, कूड़, ठगी, बेईमानी, इनखे जेकॾहिं ज़िंदगी जी मुख़्तसर घड़ियुनि में जेकॾहिं अॼु आयूं थी सघे थो सुभाणे कई दोस्त आहे। गुज़िरियल जेका सालगिरह आई उन में मुंहिंजो तमामु वेझो अज़ीज़ जंहिं असांजे दोस्त सां गॾु इहे प्रोग्राम शहरी एक्शन कमेटी वारनि सां ॾिनो, वज़ीर तीवणो, जंहिं हिते महिमान ख़ासि हुयो ऐं उन अरेंज कयो। अॼु उहो ओचितो 17 जनवरी ते शायदि उनजो इंतकाल मुरमराल थी वियो। ज़िंदगी जी ख़बर ई कोन पई ऐं मूंखां तक़रीबन 20 साल 25 साल नंढो हो। ज़िंदगी ते कोई एतबार ई कोन्हे। त इन करे कोशिशि इहा कजे जेतिरे क़दुरु थी सघे चङाई जा कमु कजनि ऐं घटि में घटि पंहिंजी ज़बान सां, पंहिंजे हथ सां कंहिंखे ईज़ाइजे न। त मां जी कोशिशि इहा रही आहे, वधि में वधि दोस्तनि खे इहे चवंदो आहियां जेकी पाण में आहियूं उहे ख़ैर ख़ाई जे लाइ सोचूं। जेकॾहिं असां में ख़ैर ख़ाई जो जज़्बो आयो त ज़रूरु असांजे नस्लनि में बि उहा शइ ईंदी, पर जेकॾहिं असां पंहिंजो पाण में इहो जज़्बो कोन्हे त पोइ इहा शइ अॻिते न वधी सघंदी। पोइ ईंदड़ नस्लनि मां असां बि का उमेद न रखूं त पोइ चङाई जो अमल कंदा। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी, हेॾा वॾा तोहफ़ा खणी आया आहिनि साईं। ऐं हक़ीक़त पुछो त शेख अब्दुल्ला जॾहिं असां ॻोठ वेहण में हूंदा हुआसीं, साईं मोहम्मद अमीन मनसी साहब साईं जो तारीफ़ कराईंदो त हिकु नओं मुस्लिम आहे, नओं मुस्लमान थियो आहे ऐं उन जेको कोहिस्तान जे अंदरि हिकिड़ो समाजी इख़्तिलाफ़ बर्पा कयो। ॿुधाईंदो आहे त शादियूं थियूं असां अख़बार में पढ़ंदा हुआसीं, हिकिड़ी हसरत हूंदी, हिकिड़ी ख़्वाहिश हूंदी त साईं खे ॾिसूं। ऐं अॼु असां हुन साईं जे साए शफ़क़त में अञा इहे शयूं सिखूं था समाज जी ख़िदमत कीअं करे। मुंहिंजे लाइ वरी ख़ुशनसीबी आहे जो मूंखे वरी जाम शोरे में रबनाज़, हाफ़िज़ जमील ऐं मुंहिंजे प्यारे दोस्त कमरदीन ऐं साईं डोमकी साहब ऐं अब्दुल हकीम ऐं तव्हां जहिड़ा दोस्त मिलिया आहिनि। मां वॾो ख़ुशनसीब आहियां। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी साईं।